कदे फूलन में टिड़दासी कदे फूलन में टिड़दासी कदे त मिलंदासी कदे त मिलंदासी। तू गलत फहमी में न पाओ तो जो चपाड़ जो तोहफो दिनो हो उन जो निशान अञा न लथो आ। बेशरम के जाए जा। मां चाहियां गोलिन सां तुंहिंजे मेजाले खे चिथे विझां पर काजल पीर खंडई खीर मदद कर पीर हक नबू फकीर हक हक। वरमा जी फकीर साईं। उतारो उजड़ी न वञे न फकीर साईं किला कायम रहंदा उहा भी न फाथी जिसां पंहिंजी दिल फाथी सदोरी। हा वही की बे जे वर चढ़ी उहा कोड़ी आ न कम ठाहिण वारी। हा आहे छायो नखे उन सॼे ॻोठ में उलायो आ त उन्हीअ खे नबू फकीर जी पिट लगी आ जिन्हनि सचल जे घर के बर्बाद करे छॾियो। वकई सच पुछ त उन खे चयमि मदद कर। उनखे कहिड़ी मदद लाइ चई त कम ठाहे गिराक आणे। ओए मरम मञई या न? बिल्कुल फकीर न मञींदी त वो पाण भी जिन्हनि में वकोड़जी वेंदी। फकीर साईं हू गिराक थो अची संभाल पाण खे संभाल। काजल पीर खंडई खीर मदद कर पीर हक नबू फकीर हक हक हक। मासी मैं हर पुलिस में पेश थो पवे छा? हाँ जी इन रेस अलाए कहिड़ो फीणो पड़ियो अथसि वञण जहिड़ो आहे त कोन पर ख़बर न आहे अलाए कीअं हा कई अथई। चरियो थियो छा मासी? चरियाण त आहे छल न कंहिं ॻाल्हि ते चढ़े असुल लहे ई न जॾहिं दिलि चवंदसि तॾहिं लहंदो। मासी मासी समझाइस त खेसि फासाइण लाइ रेस रान थो करे। अम्मा जॾहिं मुंहिंजी ॿुधे ई नथो त छा समझायांसि? मां थी समझायांसि। हा अम्मा खेसि तूं ई समझाईंदीअ। हा मासी। कीअं ऐं किथे? हिते अचे त न्यापो कजांइ। छा समझाईंदीअसि खेसि? त गिरफ्तारी जे बजाय गिरफ्तारी खां अॻु ज़मानत कराए न त सड़ी वेंदो जेल में मासी। तूं दिलि न लाइ मां समझायांसि थी खेसि। लीडर सो भी पुराना गिरफ्तारियूं छा कंदियूं? ता मुर्सी क्यों मानू कर क्यों नालो सोलो थसे। हा मोहब्बत अचे सलाह कजे यार सनाउला हर गाल में यो नालो छा थस नालो सोलो थस मुखे न तो वणे यो हर गाल में मोहब्बत छा ॾिठो तो मोहब्बत में? टोक न कर अमीरा तू जो नौकर नया जो कावड़जे थो मां छा भी क्या मुझी मर्जी आहे। रही गाल मोहब्बत जी सो जिगरी यार आ। हाँ अमीर असीं दोस्त लाइ सिर ॾींदा आहियूं ऐं दुश्मन खां सिर वठंदा आहियूं। नाराज़ छो था थियो? मां त भोग पे कया असां भी घटि न आहियूं लीडर आहियूं सो भी पुराणा। तव्हां बाग जे कब्ज़े छॾाइण जी कोशिश कयो। नालो छा आहे से असीं हरदम तैयार आहियूं जीअं ई मोहब्बत आयो असीं तो वटि आहियूं। ठीक है
मानी आणिया न बुख कान्हे सुबुह बि न खाधी हुई चयम न बुख कान्हे मां परेशान आहियां छो अदा पैसनि लाइ अदा मुंहिंजा ज़ेवर पिया आहिनि उहे खणी अचां न इहे तोखे कमु ईंदा भाउ खां मथे न ज़ेवर आहिनि न भेण चयम न इहे तोखे कमु ईंदा बाबे जी मानी लाइ खपनि बाबे जी मानी मुंहिंजो मतिलबु ख़ैरात वारी मानी अञा ताईं न कई अथई न सो इहा ॻाल्हि यादि अची वई न न उन लाइ न खपनि त छा लाइ खपनि शादीअ लाइ शादी कंहिंजी पंहिंजी ऐं तुंहिंजी बि मां मुंशीअ सां मिटी तय करे छॾी आहे रईस यार विछायो थी मेहार न न रईस जे जार में फासण वारो न आहियां यार विछाई त इन ही जार में खेस फासाए अध मोह कंदुसि हेक कर त तूं लोह थी वेंदी तूं न फासंदे त तुंहिंजी ज़मानत बजाए तोखे सज़ा ॾियारण लाइ ज़ोर ॾियारींदो न न ईअं कीअं थींदो ॾिसजांइ वक़्तु तोखे ॿुधाए छॾींदो हथ ॾियण खां सुठो आहे त दिलदार ऐं फतूअ सां ठाह कर न न फतू ऐं दिलदार सां ठाह नामुमकिन आहे फतूअ खे ईअं फे रखंदुसि जीअं फलूकड़ो फे छॾिबो आहे झिरकी छाटे जी महिमान माई केरा मुंहिंजी का गोट जी मूंखे ॾिसण न घुरिजे फतू काॾे हो काॾे गुम थींदो घर वञी घोटींदो सांस झिरकी चाटे जी महिमान मेहार आवाज त सुणीच थो लॻे मेहार मां सिर्फ़ तोखे चवण आई आहियां ख़ैर त आहे न मुंहिंजी सोणी तूं हथ न ॾे तोखे मूंखां हथ छॾाए न सघंदे बाक़ी पुलिस खे तोखे कंहिं ॿुधायो कंहिं न ॿुधायो बस तूं हथ न ॾे त छा कयां गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत जी कोशिश कर वाकई सच चयो छा हिकु सुहिणी ॿियो सियाणी भाग भलो आहे मुंहिंजो पर मूं ते कुझु केस अहिड़ा आहिनि जिन में गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत नथी थी सघे सोणी पोइ हाँ निहार वक़्त जे हर तूफ़ान खे मुंहुं ॾेई ॼाणे तूं घर लाणे
लगी थो? न पुछ दिया न पुछ। छो न पुछो? वन पानी पियार ॾिसे छा थी उंज लगी आ। जी जी बाबा। हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो अहिड़ी सेखत ॾींदोमांसि जो घर बि हथ न ईंदुसि। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। आखिर थियो छा है बाबा? उहो थियो आहे जो न थियणु खपे हा। बाबा ॿुधाए बि। मारण थे आयो। सालियो? न सालिया के सा। बाक़ी केरु? मैं हार मारे विझे आ पर टारो करे आयो आहियां। उन्हें जी भी खुदाबंद भञे दो एजाज खे भी ड्रोड़ायो ताई। हां एजाज खे? हाँ बाबा, उनके न को झलण वारो न को पलण वारो, एडो मगर एडो अंध, उनके को रोकण वारो कोनिस। मार रोकी दो मासे, मार रोकी दो मासे, मां क्यों खोली दो मासे। फतू त फडो न त जडे जो जडो। इहा में हार जी मगी मां लाई तुसे। मामा असा जी बाहू को वर कासार कपियूं छा? असी आयूं हाथी मार, असा सा तो फिटे मां लाई तो मासे मगी। अरे कुकुर न उड़ा में हा त कराची घुमी अचे हा। तू लाइंदे मगी जोश जो जरा मामा हस करे वरंदो मास। हो जे मेहारा त असी भी हाथी मारायूं। अरे उठ भला बई बराउ से उठ न। हीर न देख में सूरा मामा आई सखणी कुनी उभा में घणी रुगो टाड़ू बटाकू। अरे ये जिगर है न फतुआ जा, है न फतुआ जा। फतू त फडो न त जडे जो जडो। बल्ले फतुआ जा जिगर सुजंदा फटाके ते वायु बताल हकल ते जुती हथ में आई जानी पेर फतुआ जा जिगर या कोड़ी थी जे गेले न उम्र में आंदो थई कोड़ी जाने कम ठान न की जान। हा आए खोड़ी खे घुमरो जेके दस पंजी सारा हाल पुछ त पगरा प्यान। तू के मिलाए छो न चा मां ये तो न चयो नहीं न ओ बाका अची विया। केड़ा? बस छद तू बुधाए किया आई? तू की आई? जी हां पई यको मुंह न दिखारियो थे असन। कुछ वक्त कराची कुछ वक्त मसलन सा हुयस। चाय पियंदे? न मां वञा तो जेल खां सिधो तो ॾे आयो आहियां। अम्मा सां मिला पोइ ईंदुसि। हाँ एहतियात सां अचिजांइ। हाँ बिल्कुलु मूंखे ख़बर आहे त तूं छो थी चवीं। ॿी ख़बर न हूंदई। कहिड़ी? अधो मुंहिंजो रिश्तो मुंशीअ सां थो करे। ईअं कीअं थींदो? ईअं थिए थो असन। तूं त राज़ी न आहीं न? हसन हसन तूं बि इहो थो सम्झे मां मरंदे मरी वेंदसि पर इन मोए पोड़े मुंशीअ जे मुंहुं न चढ़ंदसि। इन मुंशीअ जो मुंहुं भला वांगुरु मार्च थींदुसि। हिकिड़े दिलदार सां ॻाल्हायां पोइ मुंशीअ सां मां निबरंदुसि। मां वालदेन तो शावरो हुंदा है। बिल्कुल घाटो शावरो। तो कोई घाटे शावरे में मुखे उतत छो थी थे जो केड़ा मुझे जिस्म में लहंदा होतन ऐं सजो जिस्म बरण लगे थो। ये न सोची निकल सदोरी। किए न सोचा बाबा तोखे रोकिया थी अमीर खां व्याज न खण। उधर किथा भी नथी मिले। भाण दवा वगैरह बिज लाए खर्च किथा आणे। फसल लहंदो त ॾेई छॾींदो मास। व्याज वबा आहे न लाए सघंदे। इहो बाग भी विंदई ऐं मुखे भी रोले छॾींदे। खुदा न करे सदोरी। बाबा बाबा खतरे के समझ अमीर बाग समी तो मुखे भी गिड़काए विंदई। न मां हूंदी मैं न बाग सजी उम्र पछताव में गुजरंदई ऐं वाजाईंदे मुझे ले सिकने बाबा। अञा छा वजायां सदोरी?
अमा अदे जो अकुल काॾे हलियो आहे जो हथ ॾियण जहिड़ी ग़लती कंदे ज़रो बि नथो सोचे। इन खां अॻु जो हथ ॾेई वे तूं वञी सम्झाएसि। इहो बि नथो सम्झे त हथ कंहिंजे चवण ते थो ॾियां। इहो बि तूं हुनखे पाण खे चईंसि। ॾिसांसि थो हसन न पवंदो। कंहिं दोस्त वटि वेही वियो हूंदो। मां खां वधीक दोस्त। इहो मुमकिन न आहे अमा, मां अची वियो आहियां। ख़ुशी जी शाल पुट। दिलदार ॿाराणीअ ते लही आयो आहे। कीअं? मुंशीअ सां माइटी थो ॻंढे। न न। हा मां। तोखे कंहिं ॿुधायो? पके माण्हूअ ॿुधायो आहे। या को दुश्मनी तो करे विढ़ाइण लाइ? न मां, सजण दुश्मनी नथो करे सघे। अॼुकल्ह सजण घटि दुश्मन वधीक हूंदा आहिनि। इहा दिलि खे दुआ ई नथी लॻे। दिलदार त दिलदार, पर मुंशीअ जे मथे मां बि तिॾ कढणी पवंदी। तूं तकिड़ो नथी, वॾो वेठो आहे, जीअं हुकुम कयईं देर न कंदासीं। मोहब्बत सही तो चवई हसन, तूं उभारो नथी। मां अदे सां मिलां, सलाह कयांसि। ठीकु आहे, जज़्बाती नथी जो। न मां परेशान नथी। दिलदार छाते मत में आई आहे? काथे हाजरा, काथे मुंशी, ज़हन खे कट लॻी वई अथसि छा? हिकु माल असां वटि बि आहे अमा, मिंटनि में कट लही वेंदसि, मिंटनि में।